अस्सलाम वालेकुम। अदा चाला खुश ठीक ठाक मज़े में। असां अॼु हिकु नए प्रोग्राम सां जियो अली मुराद सां साण बिलावल सां असां कठे आहियूं। बिलावल खे अॼु असां ॿुधारता ॾींदासीं। बिलावल ॾिसूं त बने थो नथो बने। बिलावल अचई थो? जी जी अचे बिल्कुल। अच्छी कुकुर दुंबेदार आना लाए 100,000 मालिक अचे हिकु न बचे। ॿुधा यार 2 मिनट सोचण ॾियो। बहरहाल चवंदा आहिनि त इहो सिज आहे। माशाल्लाह यार धक त हिकिड़ो हयईंसि। अच्छा इहो ई आहे। त चवंदा आहिनि त अच्छी कुकुर दुंबेदार यानी कि आना लाए 100,000 यानी कि जीअं जो सिज चंड निकिरंदो त सरगो सितारा ई सितारा हूंदा। जीअं जो सिज सुबुह जो उथंदो काशी हूंदी ई न। हाणे हाणे ॿी अचई थी ॿुधार। जी 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 ठीकु आहे बिलाल। जी उठ कुटुम मलीर में जहिड़ा मुंहिंजे हथ में। उठ कुटुम मलीर में जहिड़ा मुंहिंजे हथ में। इन खे छा चवंदा आहिनि? उठ कुठ मलीर में जहिड़ा मुंहिंजे हथ में। यार मेहंदी त न आहे भला? छा चई छा चई? मेहंदी त न आहे? वाह वाह कजा यार हिते रखजांइ मेहंदी। बिलावल लॻे त तूं यार बनी आयो आहे। भला हाणे हिकिड़ी ॿुधा त चई थी बिलावल जी होशियारी कजांइ। बिल्कुल बिल्कुल। कख पन चरी वञे कख पन चरी वञे पाणी ॾिसे मरी वञे। यार सोचण जी ॻाल्हि आहे। सोचण यार हिम्मत कर तू बिलावल आहे यार शाइरो शायरी जो बादशाह आहे किंग ऑफ द। तू बिलावल आहे यार तू मज़ाक ॻाल्हि त न आहे अॼुकल्ह में तू इहो नथो वञी सघी। आहे कख पन चरी वञे पाणी ॾिसी मरी वञे। अच्छा यार सोचण जहिड़ी ॻाल्हि अच्छा आहे। पोइ टिकी चढ़दी चओ। जी जी बिल्कुल टिकी बिल्कुल। पोइ चांहि तव्हांखे पीआरणी पवंदी असांखे। पीआरींदासीं बाबा। सही आहे न। कंहिं होटल ते या का शइ ते तव्हांखे चांहि पीआरणी पवंदी जी जी असांखे। जी जी ठीकु आहे। पीआरींदासीं। ॿुध हाणे कख पन चरी वञे पाणी ॾिसी मरी वञे। हाणे उहा शइ कहिड़ी आहे जेके कख बि खाए थी पाणी जेको आहे त पन कख पन यानी कि खाई वञे थी पाणी जो अचेसि त उहा मरी थी वञे यानी कि बाहि आहे। बाहि जे मथां पाणी जो विझ दे बाहि ख़तम थी वेंदी। हा भॻी ॿुधाए त फिलहाल हक़ीक़त दादा। हा न बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ॿियो कुझु कोई अर्ज़ु तव्हांजी अगरि ज़िंदगी जो ख़्यालु वग़ैरह आहे कोई नई ॻाल्हि अथव ज़हन में त उहा ॾसे असांखे असांजे प्रोग्राम में ॾसे सघो था। कोई ॿुधारत वग़ैरह अथव त ॾसियो असांखे। ॿुधारतां त काफ़ी आहिनि हाजी साहब माशाल्लाह ॿुधारतां काफ़ी आहिनि पर फ़िलहाल त एतिरियूं यादि न आहिनि। हिकिड़ी यादि आहे मां तव्हांखे चवणु चाहियां थो। अच्छा त कंहिं असां ॾे मैसेज कयो की कंहिं हिकिड़े पोठे ते कंहिं छोकिरी जी लाश पई आहे उनखे कीअं सुञातो वञे त उहा मुस्लमान आहे या हिंदुआणी आहे। त हिकिड़े मैसेज कयो असां बंदि करे। अच्छा त बिलावल मां तव्हांजो ॿुधी रहियो आहियां इहो जेको तव्हां चओ था त कोठे ते कोई लाश वग़ैरह पई आहे त उन खे कीअं असां सुञाणूं त भरपट ते पई आहे पोठे ते पई आहे या कहिड़े जॻह ते पई आहे कीअं सुञाणूं त चवनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में हॉर्स वग़ैरह ज़्यादा हूंदा चवंदा त उन खे गुस्ल वग़ैरह कराए उनजो पाणी वग़ैरह उन खे हॉर्स खे ॾियूं त उहो सिंगे थो अगरि पीतई त मुस्लमान आहे अगरि न पीतई त हिंदुआणी आहे ईअं इहा ई ॻाल्हि आहे। इहा ई ॻाल्हि आहे। अच्छा हाणे हिकिड़ी फनी अचे थी शाइरी ॿुधाए सही आहे। अच्छा बिलावल तूं ॿुधा अगरि कोठे ते सॉरी कोठो चवां थो अगरि समुंड में जो बाहि लॻे उहे मच्छियूं काॾे वेंदियूं? वण ते चढ़ी वेंदियूं। वाह रे वाह वण ते चढ़ी वेंदियूं आहिनि बि मेंहियूं ऐं वण ते चढ़ी वेंदियूं। भला ज़रूरी आहे मेंहियूं वण ते चढ़नि? पोइ भला समुंड में बाहि कीअं लॻंदी बिलावल मां त हिकिड़ो जोक कयुमि यार पोइ मां बि त जोक कयो समुंड में आयो कॾहिं वण अब्बा त ॿई जोकर थी वियासीं यार ॿई फनी थी वियासीं। त इन प्रोग्राम सां कठे असांखे इजाज़त ॾिजो। असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे। जियो अली मुराद सां साण अॻिले नए प्रोग्राम सां साण असां ईंदासीं बिलावल सां कठे ईंदासीं नई नई तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। असांजो चैनल सब्सक्राइब कजो लाइक कजो ज़रूरु ठीकु आहे न। तव्हांजो अली मुराद जियो अली मुराद अल्लाह।